काफ़ी जेके मोबाइल हलाईंदड़ कस्टमर हूंदा आहिनि, जॾहिं बि कंहिं ईज़ी लोड वारे वटि वेंदा आहिनि ऐं उते जॾहिं उहो पैकेज कराइनि था पिया, पोइ व्हाट्सअप जो पैकेज हुजे, फेसबुक हुजे या जनरल को पैकेज हुजे, जॾहिं उहो पैकेज कराइनि था त दुकाननि ते अक्सर करे रश हूंदी आहे न। पोइ पैकेज कराइण महिल पैसा वग़ैरह ॾेई करे दुकानदार चवंदो अथसि भई पैकेज थी वियो, ऐं पैकेज थी बि वेंदो आहे, पर उहो कस्टमर छा कंदो आहे उते रश में, उहा मोबाइल जी सिर्फ़ु डेटा ऑन करे निकिरी वेंदो आहे ऐं उन खां पोइ छा कंदो आहे, ॾाढो परेशान हूंदो आहे। छाजे कारण तुंहिंजी डेटा यूज़ न थींदी आहे। कलाक ॿ पोइ परे ताईं को मोटर साइकिल ते हली वेंदो आहे, को घर ताईं पहुचंदो, पोइ चवंदो यार नेट त डेटा मुंहिंजी कोन थी हले, मां त पैकेज कराए आयुसि, दुकानदार खे पैसा बि ॾिना, पर हाणे दुकानदार अॻे कस्टमर खे इहो ज़हन में हूंदो शायदि हुन पैकेज न कयो, न थी सघियो आहे। पोइ वापसी परेशानी वारी सूरत में वरी साॻियो दुकानदार वटि पहुचंदो आहे। पोइ हाणे दुकानदार वटि जॾहिं उहो पहुचे थो त वरी उते माना हुनखे चए थो भई तो त यार पैकेज ई कोन करे ॾिनो, पैकेज त मां करायो, पैसा बि तो करे ॾिना। पर असल में पोइ थींदो ईअं आहे त जेको तव्हां पैकेज करायो, पैकेज थी वियो, जेका मां शुरूआति में ॻाल्हि कई, तव्हांखे सिर्फ़ु इहो आहे त चेंज करिणो आहे। छा करिणो आहे, ओॾी महिल पैकेज थी वियो, तव्हां फ्लाइट मोड कंदव, ओॾी महिल छा करिणो आहे, तव्हांखे फ्लाइट मोड करिणो आहे। फ्लाइट मोड करे तव्हां फ्लाइट मोड कंदव, ठीकु आहे, हिते फ्लाइट मोड थी वियो। उन खां पोइ वरी ॿीहर हिनखे टच करिणो आहे, हेठि करे हिनखे टच करिणो आहे, ठीकु आहे। हाणे सिग्नल ऑन थी वियो आहे, पोइ वरी तव्हांखे चेक करिणो आहे त भई हाणे चेक करिणो आहे त वाक़ई डेटा सही आहे, ॾिसो हाणे डेटा हले थी पई, वरी डेटा बि असां जेकॾहिं अञा बंदि करे वरी ऑन कयूं त वधीक बहितरु आहे, ठीकु। पोइ इहो आहे त असांजी कावड़ दुकानदार ते हूंदी आहे, पर दुकानदार पैकेज करे ॾिनो, पर इहो आहे त कस्टमर जी थोरी बेध्यानी जे करे न पोइ कुझु ग़लती वेंदियूं आहिनि, पर इहा ग़लती हूंदी आहे, इहो को इल्ज़ाम न हूंदो आहे। पोइ इहो कस्टमर खे घुरिजे त ओॾी महिल छा करे, जेॾी महिल बि को पैकेज कराए न, या त हमेशह पंहिंजी जेका मोबाइल आहे उहा रीस्टार्ट करे पैकेज थियण खां पोइ, या वरी छा करे जो पंहिंजो फ्लाइट मोड करे, जेको मां तव्हांखे तरीक़ो ॿुधायो ते फ्लाइट मोड, जेको जंहिंखे असां जहाज़ बि चवंदा आहियूं सिंधी में, इहो जहाज़ मोड ते करे वरी ॿीहर हिनखे क्लिक कयो, तव्हां ॿीहर डेटा बंदि कयो, हिते वरी ऑन कयो, पोइ इन में जेको आहे तव्हांजो पैकेज हली वेंदो। ऐं न हलण जी सूरत में पोइ दुकानदार खे तव्हां ॿुधायो त भई हाणे फ्लाइट मोड बि कयो आहे, रिस्टार्ट बि कयो आहे, त बि पैकेज नथो हले। ऐं कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे त पैकेज असां करायो सिम 1 में, हाणे मुंहिंजी डेटा जेका हींअर 2 में पई थी हले, सॼे पासे खां मथां ॾिसो, पोइ भुल में ईअं थींदो आहे त वरी माण्हू चवंदा त भई हाणे पैकेज त मां करायो, डेटा बि मुंहिंजी मथां ऑन आहे, हलियो छो न। पोइ वरी असां हुनजी सेटिंग सिम जी कीअं मटायूं, अचो त उन तरफ़ हलूं था भाउ। हाणे ॾिसो हिते हेठां हेठां जेको आहे 3 नंबर ते सिम कार्ड एंड मोबाइल डेटा में वेंदासीं असां, जंहिंमें साओ निशान आहे वाईफाई जे बिल्कुलु मथां, सो हुनखे असां क्लिक कंदासीं। हाणे ॾिसूं त असांजी जेको पैकेज आहे छा में थो हले। हाणे ॾिसो मुंहिंजो जेज़ लिखियलु आहे मोबाइल डेटा, मथां जेका आहे सिम 2 आहे मुंहिंजी जेज़ आहे। मिसाल तौरु जेकॾहिं पैकेज करायो सिम 1 में, यानी उहा आई ज़ोंग 1 में, ऐं मुंहिंजी जेका डेटा यूज़ थिए थी उहा थी चए 2 में, त पोइ त मां वरी क्लेम कंदुसि न। पोइ वरी उनखे छा कंदुमि, चेंज कंदुसि, यानी उनखे चेंज कंदुसि, डेटा में वञी करे चेंज हाणे डेटा ते मां क्लिक कंदुसि, उन मां ॾिसो 2 जो ऑप्शन लॻल आहे मथां न, उनखे मां 2 सिलेक्ट कंदुसि। हाणे हेॾे सोचे थो सिम 1 में तव्हां डेटा यूज़ करणु चाहियो था, चवां थो बिल्कुलु स्विच ऑन। हाणे सर्च कंदो, हिते ॾिसो डेटा 1 में चेंज थी वई, सो इन जे करे वरी मां पंहिंजी तब्दील कंदुसि। बहरहाल इहो तरीक़ेकार इहो ई आहे दोस्तो, हमेशह इहो ख़्यालु कयो जॾहिं पैकेज थी वञे त पंहिंजो फ्लाइट मोड कयो, जेको जहाज़ मोड आहे, उन खां पोइ वरी या रिस्टार्ट कयो मोबाइल, जे वरी सिम खे चेक कंदा कयो हमेशह त छा डेटा 1 में थी हले या 2 में। हा भई मां जेका सिम आहे जंहिंमें पैकेज करायो आहे 1 में आहे या 2 में आहे, त पोइ उन में थोरो इहो ख़्यालु कंदा कयो हमेशह भाउ। इहे हिकिड़ो पंहिंजो परेशानी खां बचण जे लाइ इहे ओॾी महिल ई शयूं सोचींदा कयो त वधीक बहितरु आहे, ऐं घणी परेशानी खां बची वेंदव। छाजे कारण त काफ़ी वीचारा बहिराड़ियुनि जा अचनि था, पैकेज थी वियो, वीचारा हा करे हलिया था वञनि, पर पोइ ॻोठु वञी परेशान था थियनि, यार असां पैकेज कराए वियासीं भाउ न इस्तेमालु ॾियो। जॾहिं चेक कंदा आहियूं त उहा सिम त ॿी हूंदी आहे, जेका डेटा यूज़ थियल हूंदी आहे उन में दुकानदार पैकेज जो दुकानदार तरफ़ां पैकेज थियल ई न हूंदो आहे, थियल ई ॿी सिम में हूंदो आहे। पोइ इहो आहे त आम सादा माण्हू हूंदा आहिनि, इन जे करे मां वीडियो भरे करे उन्हनि आम माण्हुनि जे लाइ ही रिकॉर्डिंग करे रहियो आहियां। हिन खे ॾिसो गौर सां, इन मां नॉलेज हासिलु कयो,
ही बार बार वीडियो ॾिसो, शेयर कयो दोस्तनि सां। ऐं इहा हिकिड़ी अहम वीडियो मां दोस्तनि सां शेयर करे रहियो आहियां। इहा गौर सां ॾिसो ऐं इन ते अमल कयो। महिरबानी।